अस्सलाम वालेकुम अदीम मला मीडिया 360 सां गॾु अॼु पाण सां हिकिड़ो नौजवान जंहिंसां पाण कचहरी कंदासीं त सोशल मीडिया जो इस्तेमालु नेगेटिव ऐं पॉज़िटिव ऐं केतिरो फ़ाइदेमंद आहे तालीम लाइ कारोबार लाइ या एडवेंचर लाइ या दुनिया खे डिस्कवर लाइ। अॼु पाण सां मौजूदु आहे मुइज़ वलीदल साहिबु। पंहिंजो इंट्रोडक्शन कराइजो मुकमल, तव्हां किथे पढ़ो था, कहिड़े ईयर में पढ़ो पिया ऐं सोशल मीडिया जेको यूज़ कयो आहे कीअं पिया कयो। मुंहिंजो जेको तालुक़ु आहे असल बदीन सां आहे ऐं बदीन खां पोइ मूं फस्ट ईयर इंटर हैदराबाद में कयो आहे डिग्री कॉलेज में। दैन मुंहिंजी एडमिशन जेकी आहे सिंध लॉ गवर्नमेंट कॉलेज में थी आहे, जिनि आउं थर्ड ईयर जो स्टूडेंट आहियां। सोशल मीडिया मूंखे यूज़ कंदे तक़रीबन 8 खां 10 साल थी विया आहिनि। मां सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बि आहियां, मां वॉइस आर्टिस्ट बि आहियां, मां एज़ अ डिबेटर आहियां, मां उनखां अलावा कॉमेंटेटर आहियां इंग्लिश जो। ऐं उनजा केतिरा ई फ़ाइदा आहिनि तक़रीबन, अगरि को पॉज़िटिव यूज़ करे पॉज़िटिव थिंकिंग सां। अगरि उनखे नेगेटिव थिंकिंग में वठी यूज़ कंदो त उनजा केतिरा ई नुक़सान आहिनि। जंहिं शइ जा जेतिरा फ़ाइदा आहिनि ओतिरा ई नुक़सान आहिनि। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां त अॼुकल्ह जेतिरी दुनिया असां वटि तरक़ी करे पई, जेतिरी दुनिया तरक़ी करे पई ओतिरियूं असां वटि बीमारियूं वधियूं आहिनि। तीअं सोशल मीडिया जा फ़ाइदा बेसिकली असां सोशल मीडिया तां जेको आहे एजुकेशन जेको आहे लर्निंग करे सघूं था। तव्हां ॾिसो ई बुक, ई लाइब्रेरी, हर शइ गूगल ते मौजूदु आहे। जेको नौजवान अॻे असांजो जेको कलाकनि जा कलाक कंहिं शइ खे ॻोल्हण में लॻंदो हो, अॼु उहो सेकेंड में AI चैट GPT जे थ्रू करे थो। तंहिंखां अलावा उनजा नुक़सान बि कई आहिनि। तव्हां ॾिसो त अॼुकल्ह जा नौजवान ऐं यंग ॿार जेके तक़रीबन मोबाइल में 10-10 कलाक यूज़ था कनि सोशल मीडिया एप्स, जंहिंजे थ्रू उन आई साइट जेको आहे वीक थिए थी। अगरि उहो ई ॿार उनखे थोरो यूज़ करे का अहिड़ी शइ सिखे त जी दुनिया में जेके यंग ॿार आहिनि उहो इलाही माना टैलेंटेड आहे, मतिलबु त उनखे चवंदासीं त नेचुरली टैलेंट जंहिंमें आर्ट हूंदो आहे। पर असांजे नौजवान ऐं असांजे यूथ में इहो शइ कमी आहे, छो त असांजे पेरेंट्स खे घुरिजे त ॿारनि खे जेकी आहे न पॉज़िटिव सोशल मीडिया यूज़ कराइजे। अच्छा, हिकिड़ो पाण वटि माइंड सेट आहे। माइंड सेट उहे जेके पहिरियां माण्हू फिल्मूं VCR ते ॾिसंदा, वरी CD ते ॾिसणु शुरू कया, जेके गाना USB में ॿुधंदा, वरी फेसबुक ते यूट्यूब ते ॿुधनि पिया। इन माइंड सेट खे पाण एंटरटेन मां कढी कीअं कारोबार जे तरफ़ वठी अचूं, कीअं एजुकेशन तरफ़ वठी अचूं, कीअं अवेयरनेस ॾियूं। छो बस बेसिकली जेको ही ठहियो फेसबुक या जेके बि इदारा जेके डिजिटल आहिनि उनजो आहे टू स्टडी द पीपल, माण्हू खे पढ़ाइणु, माण्हू खे सम्झाइणु, माण्हू खे तालीम ॾियणु, माण्हू खे इल्मु ॾियणु। त पाण उन तरफ़ जेको माइंड सेट आहे विंदुर खां निकिरी मज़ाक मस्ती मां निकिरी ऐं हिकिड़ो डांस मां निकिरी, गाननि मां निकिरी, म्यूज़िक मां निकिरी, उन तरफ़ कीअं पंहिंजो माइंड जेको शिफ्ट कयूं। असांखे उन माण्हुनि ताईं उहा ॻाल्हि पहुचाइणी पवंदी त बाबा सोशल मीडिया सिर्फ़ु फेसबुक जेको आहे रुॻो तस्वीर अपलोड करण लाइ नाहे। फेसबुक ते कई शयूं पियूं आहिनि सिखण लाइ, फेसबुक ते कई स्टोरीज़ पियूं आहिनि, फेसबुक ते तव्हां स्टडी जा क्लासिस पिया आहिनि। तव्हां इंग्लिश जेको तव्हां सेंटर में वञी सिखो था। असांखे उहो माइटनि खे जेके तव्हां ॾिसो विलेज साइड में जेको आहे सोशल मीडियाज़ आहिनि, जिते टिकटॉक, तव्हांजो फेसबुक, यूट्यूब तक़रीबन यूज़ थियनि था। अगरि इहो यूट्यूब कार्टून जे बदिरां कंहिं ॿार खे का लर्निंग थी वञे, जीअं मैथमेटिक्स आहे थी वियो या स्पोकन इंग्लिश सिखे, त असांखे सभ खां पहिरीं जेकी आहे न अवेयरनेस ॾियणी पवंदी। अच्छा, अवेयरनेस बि असांजी सोशल मीडिया जे थ्रू ई थींदी। असांखे विलेजिस में विज़िट करिणो पवंदो, उन वालदेन खे असांखे अवेयरनेस ॾियणी पवंदी त बाबा फेसबुक, यूट्यूब, टिकटॉक सिर्फ़ु फन लाइ न आहिनि, पर हिन जा पॉज़िटिव एडवांटेजिस बि आहिनि। इंडिया में हिकिड़ी खान अकेडमी आहे जिन जो मुकमल मैथमेटिक्स सां वेंदे केमिस्ट्री, फिज़िक्स जेको बि आहे उहो लेक्चर ॾियनि पिया, पढ़ाइनि पिया। असांजे सिंध जे अंदरि यूनिवर्सिटियूं बि उन लेवल ते न पहुची सघियूं त उहो को यूट्यूब ते लेक्चर सीरीज़ शुरू कनि, फेसबुक ते का लेक्चर सीरीज़ शुरू कनि, को एजुकेशन सिस्टम जेको आहे मॉड्यूल नओं को इंट्रोड्यूस कराइनि। उन बारे में तव्हां छा चवंदा? एजुकेशन सिस्टम जी अगरि ॻाल्हि कयूं त ओवरऑल पाकिस्तान बेसिकली सिंध जो एजुकेशन सिस्टम इलाही पोयां आहे असांजो। तव्हां विलेजिस में वञो, तव्हांखे स्ट्रक्चर न मिलंदा, तव्हां टेक्नोलॉजी परे ई ॻाल्हि आहे, तव्हांखे फैसिलिटीज़ ई कोन मिलंदियूं एजुकेशन जेका ॿार हुन स्कूल में अची एजुकेशन हासिलु करणु। असांखे घुरिजे त असांजी जेके वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटी आहिनि, यूनिवर्सिटी ऑफ सिंध थी वई, कराची थी वई, इस्लामाबाद थी वई, इस्लामाबाद में टेक्नोलॉजी अची आहे। अगरि इहो इस्लामाबाद वारी टेक्नोलॉजी अगरि सिंध यूनिवर्सिटी में अचे त असांजो हिते जो ॿारु इस्लामाबाद छो वञे, छो पंहिंजे पेरेंट्स खां एतिरो परे रहे, एतिरो मुश्किलातूं सहे। अगरि उहे ई शयूं फैसिलिटीज़ अगरि हिते असांजे सिंध यूनिवर्सिटी में अचनि, इहो असांजी गुरू हुकुम गवर्नमेंट सां अपील आहे त इहो जेको बि आहे इहो इनिशिएटिव वठे ऐं जेके टेक्नोलॉजी IT वग़ैरह थी विया, इहे शयूं आहिनि पर ओड़े तरीक़े सां न आहिनि। असां वटि प्रोफेशनल प्रोफेसर हुजनि जेके ऑनलाइन ऐं ऑफलाइन ॿई सुठो पढ़ाइनि। असां वटि जीअं कोविड आयो, कोविड खां पोइ क्लासिस ऑनलाइन थी विया, पर कोविड में असां मुंहिंजो जीअं मीडिया सां त ॾिठो त उहा क्वालिटी एजुकेशन जी न हुई। उहो पढ़ाइण जो सिस्टम मूंखे माना एज़ अ मीडिया डेवलपर मूंखे उहा शइ अटेंड न कयो। हाणे जेके तव्हां जीअं इंग्लिश जी ॻाल्हि कई, पाण इंग्लिश फोबिया तमामु घणी आहे।
कसम भाई शाम थींदी आहे ॾिसंदो आहियां ॿार क्लासिस में थेला खणी वञनि था ऐं 2 सालनि खां पोइ सही तरह इंग्लिश ॻाल्हाए कोन सघनि न लिखी सघनि था। हालांकि सभु शयूं यूट्यूब ते पियल आहिनि त इंग्लिश कीअं ॻाल्हाइजे, इंग्लिश कीअं सिखिजे, सिखण लाइ कहिड़ा कहिड़ा मेथोडोलॉजी कहिड़ा कहिड़ा टर्म्स आहिनि। ऐं नौजवान अञा ताईं फाथो पियो आहे हिकिड़ी सम्झो त छा चवंदा आहिनि माइंड शिफ्ट थियण में, त किथां पढ़ां, कीअं पढ़ां, किॾे वञा, सही तरह कहिड़ो काउंसलिंग न आहे और चूज़ नथो करे सघे पंहिंजो माना इन फ्यूचर जेको उन प्लान आहे, त उन में तव्हां छा चवंदा? असांजी नौजवान जेकी बि यूथ आहे उनखे डीमोटिवेट इलाही कयो पियो वञे। असां हाणे तव्हां ॾिसो 50% माण्हू मोटिवेशन ॾींदा त असां हाणे तव्हां विलेजिस में ॾिसो अगरि को ॿार को आर्ट करे थो ऐं असांजा वालदेन हुनखे छा था चवनि, बाबा हीअ शइ न कर, हिन में कामयाबी न आहे। इहो ई शइ अगरि आउट ऑफ कंट्री हुजे त हुनखे अॻियां। ऐं मेन शइ अवेयरनेस। असां तव्हां जी चयो त कोविड-19 में ऑनलाइन क्लासूं हलियूं, ठीकु आहे, पर ऑनलाइन क्लासिस में ॿार सिर्फ़ु उते प्रेज़ेंट थी करे मोबाइल रखी हलिया वेंदा हुआ ऐं टीचर बि जेको आहे उहो फोकस कंदो कोन हो। टीचर बसि वेठा आहिनि ऑनलाइन, इहो कोन ॾिसंदो अगरि उहो ई टीचर हुन खां ऑनलाइन जेको टेस्ट बि वठे आहे, जेको पढ़ायो आहे, त उहो बहितर थी सघे हा। सो इन शइ लाइ इहो ई चवंदुसि त एजुकेशन असांखे सुठी करणु घुरिजे ताकी इन लाइ जेतिरी बि अवेयरनेस, जेके बि इंटीरियर सिंध थी विया, असांजे इलाही माना अहिड़ा विलेजिस आहिनि जंहिंमें स्कूल्स न आहिनि, जंहिंजा ॿार तक़रीबन यूथ जेको वॾो असां इंटीरियर सिंध वॾो टैलेंट मौजूदु आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांखे फैसिलिटीज़ न आहिनि। जीअं नौजवान अॼुकल्ह पाण जीअं ऑनलाइन अर्निंग जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो सम्झंदो आहे त अर्निंग जेका सिर्फ़ु जुआ आहे, सिर्फ़ु मोबाइल ते जेका जुआ खेॾी वञे थी, सटो खेॾियो वञे थो। हालांकि उन्हनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त यूट्यूब मां पैसा कमाए सघजनि था, फेसबुक मां कमाए सघजनि था, तव्हां पंहिंजी ब्रांडिंग करे सघो था। अगरि तव्हांजो कंहिं वीडियो में अचो था, तव्हां हिकिड़ी फेस वैल्यू ठहे थी, हिकिड़ी पहचान ठहे थी, माशरे सुञाणप ठहे थी, तव्हांखे ऑफिसर सुञाणनि था, तव्हांखे मिनिस्टर सुञाणनि था, त इन तरफ़ जेके नौजवान खे कीअं अपील कंदो त हेॾा अचनि? यूट्यूब थी वियो या असांजे अहिड़ा प्लेटफॉर्म थी विया जीअं तव्हां सम्झो त ॿार सम्झनि था इहो शइ जुआ न आहे। जी मिसाल तौरु अगरि ऑनलाइन तव्हां ग्राफिक्स ॾिसो, अगरि को ॿार 6 महीननि जो ग्राफिक्स डिज़ाइनर जो डिप्लोमा करे थो, उहो बि उनखां पोइ लिंक्डइन ID ते या पोर्टफोलियो वग़ैरह ठाहे थो, अगरि उहो परफेक्ट उन में थिए थो, हिकिड़ो साल महिनत थो करे, पोइ हू छा ऑनलाइन कमु करे सघे थो, आउट ऑफ कंट्री उनखे ऑर्डर अची सघंदा। पर उन लाइ सभ खां पहिरीं वई असांजी जेकी पहिरीं ॻाल्हि आहे अवेयरनेस। जेसीं ताईं उन खां, जी तव्हां ॻाल्हि कई, अगरि को वेब डेवलपमेंट करे थो, तव्हां वेबसाइट सॉफ्टवेयर्स ठाहे थो, तव्हां कराची में वञो, बैरिया में वञो, अहिड़ा स्टूडेंट्स मौजूदु आहिनि, असांजा दोस्त मौजूदु आहिनि, सॉफ्टवेयर्स ठाहींदा आहिनि, तक़रीबन 25 मिंट में उहो सॉफ्टवेयर ठाहींदा आहिनि, 80 to 90,000 रुपए उहो जेको आहे कमाए वठंदा आहिनि। पर उन लाइ इहो शइ अवेयरनेस जी यूट्यूब ते अगरि कंहिं में को आर्ट आहे या का अहिड़ी शइ आहे, सुठो कॉन्टेंट जी नॉलेजेबल हुजे कॉन्टेंट, अगरि उहो ई कॉन्टेंट ठाहे यूट्यूब ते रखे त उहो अर्निंग सुठी करे सघे थो। प्लेटफॉर्म इंटरनेशनल आहिनि, जीअं फ्रीलांसर आहे, उन खां पोइ फ्रीलांसर जो हिकिड़ो सुठो आहे, उन खां पोइ 3-4 ॿिया बि हिकिड़ा आहिनि जिते तव्हां जीअं फाइवर आहे, पाण तव्हां इनलिस्ट कयो, इनलिस्ट खां पोइ पंहिंजो तव्हां गिग्स हणो, गिग्स खां पोइ तव्हांजी प्रोफाइल अपडेट थिए थो, तव्हांखे स्टार्स मिलंदा, तव्हांजी मार्केट ठहे थी। त हिन महिल तव्हां छा सम्झो नौजवान खे कहिड़ा स्किल्स सिखणु घुरिजनि हिन वक़्त जे हिसाब सां, कहिड़ो स्किल बेस्ड आहे कंहिंखे माना सिखण लाइ? हीउ दौरु जेको आहे जदीद AI जो दौरु आहे। हीअ जेकी असांजी यूथ वञे पई मेडिकल इंजीनियरिंग फील्ड, भले पंहिंजी जॻह ते, तव्हां ॾिसो इन फील्डुनि में तक़रीबन 10-10 साल जो रोलो आहे। पर उहो ई शइ अगरि तव्हां 3 खां 4 साल जो डिप्लोमा या तव्हां हिकिड़ी डिग्री कयो था AI जी, तव्हां उन में तव्हां इलाही अॻियां आउट ऑफ कंट्री बि वञी सघो था। सो इहो असांखे बेनिफिट थी सघे थो। अगरि असां जेके मतिलबु ॿियूं डिग्रियूं कयूं था उन खां सुठो असां उहो कयूं, उन सां गॾु AI थी वियो, तव्हांजो IT थी वियो, इहे शयूं वेब डेवलपमेंट, इहे इलाही अहिड़ा प्लेटफॉर्म्स तव्हां ॻाल्हि कई, प्लेटफॉर्म्स त हज़ार आहिनि। बसि असांजी जेकी नौजवान नस्ल आहे उहो बसि सोशल मीडिया खे पॉज़िटिव सोच सां सम्झे ऐं पॉज़िटिव सोच सां यूज़ करे त इलाही कुझु अर्न करे सघे थी। लास्ट में इहो त नौजवान लाइ हिकिड़ो को ख़ासि पैगाम? नौजवाननि लाइ इहो ई ख़ासि पैगाम आहे त महिनत कयो। सोशल मीडिया जा हज़ार फ़ाइदा आहिनि, भले उनजा लख नुक़सान हुजनि, पर उनजा हज़ार फ़ाइदा आहिनि। तव्हां उनखे पॉज़िटिव यूज़ करे पंहिंजी फैमिली खे स्टेबल करे सघो था, ऐं तव्हां अगरि यूज़ करे अॻियां वधो था त तव्हां सां यूथ सां इहो ई मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेके तव्हांजा पोयां आहिनि तव्हां उन खे बि अॻियां कयो। थैंक यू सो मच। नाज़रीन, सोशल मीडिया हिकिड़ो वॾो पावरफुल टूल आहे, जेको वीडियो तव्हां ठाहियो था उहो लखनि माण्हुनि ताईं पहुची सघे थो। ऐं जेका तव्हांजो प्रोडक्ट आहे, चाहे तव्हां रियल इस्टेट में हुजो, दुकानदार हुजो, सैलून वारा हुजो, कार वारा हुजो, का बि शइ सेल कंदा हुजो, जॾहिं तव्हां सेल का वर्बली कयो था, तव्हां हिकु या ॿिनि माण्हुनि खे पैगाम पहुचायो था, पर उहो वीडियो ठाहियो, वीडियो तव्हां पंहिंजे जेके सोशल मीडिया प्लेटफॉर्म उते अपलोड कयो, तव्हांखे लखे माण्हू सुञाणींदा, लखे माण्हू तव्हां खां अप्रोच कंदा, ऐं तव्हांजी सुञाणप मार्केट खां अलॻि हूंदी। थैंक यू।